नाज़रीन अॼु असां आया आहियूं बेजाराणी जे ॻोठ में लगारंजे में शहीद ज़ाहिद जे तॾे ते अचो त हिन जे दोस्तनि ऐं वारसनि खां पुछूं त हिन जो छा थियो। जी सिंधी पूरा तमामु जी डॉक्टर कादिर मंसी जीअं त शहीद ई वॾो हिकिड़ो अज़ीम क़ुर्बानी ॾेई विया आहिनि पंहिंजे वतन ऐं धरतीअ लाइ। शहीदनि जो कॾहिं बि खून रायगान न वेंदो आहे। जीअं त असां सुभाणे न परीहं मोरे में हिकिड़ो वॾे हज़ारे माण्हू कठे कंदासीं ऐं वारसनि जे मुताबिक़ जीअं चवंदा हुआ लाश इरफान लिगारीअ जे वारसनि सां मिली करे असां हीअ जिदोजहद तेज़ कंदासीं। वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। हीअ जेका हितां जी मोरो जी इंतिज़ामिया आहे जेको ज़ियाल अंजार आहे, असां ज़ियाल हक़ त ॿुधंदा हुआसीं पर हे ज़ियाल अंजार पंहिंजी आमराणी सियासत पियो थो करे। हिते क़ौमी कारकुननि खां इंतकामियूं कारियूं जो हज़ारनि जी तादाद में पुलिस जा अटाला बीहारे छॾिया अथई। असां हिननि खे ॿुधाइणा था चाहियूं त कॾहिं बि असां ख़ामोश न वेंदासीं। हे धरतीअ जा उहे दिलेर पुट आज पंहिंजी धरती माउ जे लाइ, हिन दरिया लाइ, हिन पाणीअ लाइ, हिन ज़मीन जी ख़ातिर पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾेई आहे। असां हिननि जो खून कॾहिं बि रायगान थियण न ॾींदासीं। हिननि जे वारसनि सां असां गॾु हूंदासीं हर वक़्त ताईं। जीअं त परीहं असांजे चेयरमैन डॉक्टर साहब ऐलान कयो आहे त परीहं 28 तारीख़ मोरो बाईपास ते हज़ारनि जो माण्हू गॾु थी असां हिन हुकूमत खे हिन ज़ियाल अंजार खे ॿुधाईंदासीं त कीअं असांजा वारस बेलास तो दफ़नाया आहिनि। कॾहिं बि इहो तोखे कॾहिं कोन थियणु ॾींदासीं ऐं असां एहतिजाज कंदासीं, रोड बंदि कंदासीं। जीअं सिंधी पोरियत आहे। नाज़रीन हीअ तॾे ते वेठल क़ौमी तहरीक जो या डॉक्टर कादिर मंसी जो तंज़ीम जो दोस्त आहे। हिन जो चवणु आहे त असां सां वॾी नाइंसाफ़ी कई आहे, हिन मज़लूम जो क़त्लु कयो वियो आहे ऐं असां 2 ॾींहंनि खां पोइ असांजो हिकिड़ो वॾो धरणो आहे जेको असां इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु ऐं शहीद जो जेको खून आहे रायगान न वेंदो। बशीर हुसैन विस्तरो, जीजल न्यूज़, मुशर्रफ फिरोज़। जेको आहे उहो वारसनि हवाले कयो वञे त जीअं उनखे क़ौमी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वञे। सरकेश इहो ॿुधाइजो मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हलनि थियूं, यकीनन हिकिड़ो हेॾो वॾो वाक़ियो आहे। उन खां पोइ कुझु ॻाल्हियूं इहे हलनि पियूं त हीउ मामिलो जेको कबाली या हिकिड़े ज़ातियाती बुनियाद तौर तरफ़ वञे पियो, छा चवंदा उन मामले में? असां इन न त लिगारी बिरादरी जेका आहे उहा कबाली ज़हनियत जी आहे पर हितां जा माण्हू इंतिहाई बाशऊर आहिनि, लतीफ़ जा पारखू। असांखे सॼी सिंध ॻोठ लिगारी बिजराणी खे लतीफ़ जा बैत पढ़ण तौरु सुञाणे, एतिरे क़दुरु जो चवंदा आहिनि त भई ॻोठ लिगारी बिजराणी जा जेके ॿार आहिनि उहे लतीफ़ जा मुसलमान आहियो, क़ुर जी तिलावत कंदा आहियो त मां हिन मीडिया जे ज़रिए ते ॼाण त क़ुर में ॾिसो ज़ालिमनि जी ज़िंदगी घणी आहे पर दुनिया जे लाइ इबरत आहे। फ़िरौन दुनिया लाइ इबरत आहे, नमरूद दुनिया जे लाइ इबरत आहे ऐं जेको कारून ॾिसो हुननि पंहिंजे ज़ुल्म जी इंतिहा कई पर अॼु क़ुर बि उन्हनि ते लानत पियो करे। हज़रत असांजे ॾाढे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां हिन वक़्त ताईं जेको असांजे नबी साईं